अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीम में भली कार मां हाँ मुबशर सोलंगी। सबका पेरी एक नजर हेडलाइन ते। ईरान जो सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनाई अमरीका ऐं इसराइल जे हमले में शहीद। ईरान जी सरकारी मीडिया तस्दीक कंदे चयो आहे त ईरानी सुप्रीम लीडर जी शहादत संदसि ऑफिस में थी। हमले में आयतुल्लाह खामनाई जी धीउ नाठी ऐं ॾोहिटी भी शहीद। सुप्रीम लीडर जी शहादत ते ईरान पारां 7 ॾींहं मोकल ऐं 40 ॾींहं सोग जो ऐलान। ईरान जो चीफ ऑफ आर्मी स्टाफ अब्दुर्रहीम मूसवी भी हमले में शहीद। आयतुल्लाह खामनाई जे सलाहकार अली शमखानी जी शहादत की तस्दीक। इसराइली मीडिया जो चवणु आहे त ईरानी सदर मसूद पिज़िकशाह, अॻूणे सदर अहमदी निजात ऐं ॿियनि खे बि निशानो बणायो वियो। ईरान में सुप्रीम लीडर जी शहादत ख़िलाफ़ माण्हू रोडनि ते निकिरी आया। तेहरान में इनकलाब स्क्वायर ते समें माण्हू जमा। अमरीका ऐं इसराइल ख़िलाफ़ नारा। इमाम रज़ा जे रोज़े ते कारो झंडो फड़कायो वियो। इराक में मुक़दस रोज़न मथां सुर्ख लाइटूं रोशन। शहीद आयतुल्लाह खामनाई जो आख़िरी पैगाम सोशल मीडिया ते जारी। पंहिंजे आख़िरी पैगाम में आयतुल्लाह खामनाई चयो आहे त ईरानी क़ौम इस्लामी असूलनि खे ॼाणे थी। ईरानी क़ौम खे ख़बर आहे त छा करणो आहे। पासदाराने इनकलाब सुप्रीम लीडर जी शहादत जो पलान वठण जो ऐलान करे छॾियो। पासदाराने इनकलाब दावा कई आहे त नार जे मुल्कनि में अमरीका जे 14 फ़ौजी अॾनि खे निशानो बनायो वियो आहे, जिन में समें अमरीकी फ़ौजी मारिजी विया आहिनि। पासदाराने इनकलाब जे तर्जुमान जो वधीक चवणु आहे त ईरानी फ़ौज जो ऑपरेशन पूरी ताक़त सां जारी रहंदो। अमरीका जे फ़ौजी अॾनि मथां ईरानी फोर्सिस जा हमला वधीक शिदत सां कया वेंदा। अमरीकी सदर पारां ईरान मथां वधीक हमलनि जी धमकी। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त बहितर आहे त ईरान अॼु हमला बंदि करे छॾे। हमला कया त वॾी ताक़त सां निशानो बनाईंदासीं। व्हाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त खामनाई जो मौत इंसाफ़ आहे। ईरानी अवाम पंहिंजो मुल्क वापसि वठे। हदफ़ हासिल करण ताईं शदीद बमबारी जारी रहंदी।